दास वेठल कर्माबाग बाकराई रोड आवां स्ट्रीट मॉल लाड़कान ठीक है साईं। उन खे 3 प्रॉपर्टी हुयूं ईश्वरदास राइस मिल बाकराई रोड ते, ॿी हिकिड़ी जॻह हुयसि सिटी सर्वे नंबर 1946 10 वाट बी कर्माबाग में, 60 जरे पर ज़मीन अथसि मेकलन जे ॻोठ में कंबर जे ओरियां ठीक है साईं। असांजो नानो 1979 में गुज़ारे वियो आहे, डेथ थी वियो आहे। उनखे सिर्फ़ हिकु धीउ हुई मुंहिंजी माउ जेका उनजी लीगल हेयर आहे ठीक आहे साईं। उनजो मां वटि हेयरशिप सर्टिफिकेट भी आहे ओरिजिनल, शायद इकबाल सियालो नाज़िम वियो मां म्यूनिसिपालिटी मां वठी आयो वो हेयरशिप सर्टिफिकेट आहे। ऐं 2 शाहिद आहिनि, मुर्जमल तेल घाणे वारो ऐं ॿियो विटनेस आहे नंदलाल रूपचंदानी यो कोको कोला एजेंसी वारो ठीक है साईं। ये 2 विटनेस आहिनि त इहा मायाबाई सिर्फ़ ईश्वरदास जी धीउ आहे, ॿी हुनखे का बि औलाद कान्हे का, न हुनखे ॿी धीउ आहे न हुन ईश्वरदास जो को ॿियो पुटु आहे, सिर्फ़ हिकिड़ी न्याणी ईश्वरदास जी ठीक है। ॿी उनजी घरवारी पारी बाई उहा ईश्वरदास जी ज़ाल आहे, मायाबाई ईश्वरदास जी धीउ आहे। उहे ई सिर्फ़ 2 लीगल हेयर्स आहिनि ईश्वरदास जूं। ईश्वरदास जी 3 प्रॉपर्टियूं आहिनि। ॿियो ईश्वरदास जो जेको भाउ आहे मिलण मल उनजा 2 पुट आहिनि माणिक राय ऐं शीतल दास, उहे वॾा पहिरें नंबर जा लाड़काणे में खिलाड़ी आहिनि ऐं रिकॉर्ड फेरण में पहिरियों नंबर आहिनि ऐं असांजे नाने जी सॼी मिल्कियत सॼी फेराए पंहिंजे नाले करे विया आहिनि। लाड़काणो शहर जे बाकराणी रोड जे रहवासी सुनील कुमार पंहिंजी घरवारी साधना कुमारी ऐं ॿारनि अनीता कुमारी, राजकुमार, शोम कुमार, करीना कुमारी ऐं वरुण कुमार, अनीशा कुमारी बिंदनी बाई समेत मुबैना तौर घर में राइस मिल ते कब्ज़े थियण ऐं बेदख़ल करण ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। सुनील कुमार, साधना कुमारी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भाउ शीतल दास, संदसि जे पुटनि संतोष कुमार, कन्या लाल ऐं माणकमल असांजी बाकराणी रोड जी 1000 फुट जगह ऐं 8 जरिब ते मुश्तमिल ईसरदार राइस मिल जी प्रॉपर्टी जा जाली कागज़ ठाहिराए ऐं हुन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांखे बेदख़ल कयो वियो आहे, जंहिं सबबि असां नियाणियूं बचिड़ा रोड ते वठी दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि हुकूमत सिंध अक़लियती बिरादरी जे हिंदू वज़ीर रमेश लाल, हिंदू पंचायत लाड़काणे जे अॻवाननि, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे पंहिंजी मिल्कियत वापसि कराए बाज़र कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कागर असांजे नाले थी वञे न, मुंहिंजी ॾेराणी आहे, मुंहिंजा ॿार ॾेराणी जा सभु असां रोडनि ते बीठा आहियूं। तव्हां खां हेल्प इहा वठूं दादा, असांजे पंहिंजी जाइ वासी कराए ईश्वरदास खे। किथां बि तव्हां लाड़काणे मां जांच कयो, कर्माबाग मां सॼी जिथे मां वेठी आहियां, पुछो त ईश्वरदास खे का बि औलाद न हुई, हिकिड़ी धीउ हुयसि। अदा मुंहिंजो साधना कुमारी नालो आहे, नालो अनीता कुमारी आहे। असां सां फ्रॉड कयो वियो आहे। ईश्वरदास असांजो सोरो आहे, उनखे जेको आहे त हिकिड़ी धीउ हुई, उनखे को ॿी का औलाद न हुई। हो जेके शीतल माणिक आहिनि उहे मिलण मल जा पुट आहिनि, उहे पंहिंजा वारिस था सॾाइनि। हाणे चवनि था असां वारिस आहियूं, उहे कुझु बि न आहिनि। असांखे असांजी इहा ई अपील आहे, असांखे घरां कढियो वियो आहे, असां रोड ते वेठा आहियूं, असांजी नियाणियूं ॿार सभु रोड ते वेठा आहिनि। असांजी इहा ई अपील आहे त हिंदू पंचायत खे त असांखे अंदरि कयो वञे, असांखे जेको आहे त इंसाफ़ ॾिनो वञे। असां काॾे वञूं, असां ग़रीब माण्हू आहियूं, असांखे चवनि था तव्हां वञी मसवाड़ ते वियो वञी, असां काॾे वञूं, असां इंसाफ़ कयो वञे। हिंदू बिरादरी गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त असांखे पंहिंजो इंसाफ़ ॾिनो वञे। चेयरमैन हरेश लाल 50 साल खां वेठा आहियूं, 50 साल खां। असांखे शीतल तो करे, शीतल मिलण मल जो पुट असांजे सस जो सोट आहे, जेको भाउ तो सॾाए पियो। जी हाँ जी हाँ। ये कागर फेराए वियो आहे। मिल जान हे जाए जाए, ये राइस मिल जान, ईशरदा राइस मिल और ये ईशरदा दी जगह जाए। अच्छा जे टाइम वो खपान पाओ न टाइम ताली के इसमें जो सोना ना मिलो नंढड़ा हुया, हिननि खे ख़बर का बि न हुई, हिननि खे सम्झ बि न हुई। हाणे वॾा थिया आहिनि, हे अची पंहिंजे हिन मिल्कियत ते बीठा आहिनि, त हो वरी जेकी हिकिड़ी जाइ बची आहे उहे उन्हनि मां बि चवनि था तव्हां निकिरो हितां। निकितल आहियूं, असां रोड ते बीठा आहियूं। नंढड़ा ज़ोरावरी ते असांखे कढियो अथऊं। असां
असां काॾे वञूं नंढड़ा बच्चा वठी करे।